शफीक, मेहरबान, मुरब्बी और सबसे बढ़कर महफिल और सेमिनार्स का इनेकाद करके तो तिलावत कलाम पाक के बाद रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का ज़िक्र किया जाता है। दिलपजीर नमूना थे। सबर का समंदर थे। एतिरियूं मुस्बत पहलू आहिनि जो असां मुख़्तसिर टाइम में हो जाए गुलाम हो जाए सलाम के लिए। साईं अब्दुल अज़ीज़ साहब की ज़िंदगी इन पूरे बेच से मुकम्मल अचे थी और साईं जो तारुफ़ पेश करण खां अॻु में तव्हां सभिनी जो कॉलेज जे समूरे उस्ताद साहिबा प्रोफेसर अब्दुल अज़ीज़ बलोच मलीर जो महबूब इंसान मनवान इहो आहे क़दीम बस्ती हशरपेट। My name is Memuna Abubakar, daughter of Dr. Abubakar Baloch. I wrote a poem in remembrance of my dearly grandfather and some of our memories together that we share together. हाल जो है रुक गया है, तो इसके लिए हुआ कि इस सिलसिले को भी हमेशा आगे बढ़ाया जाए। हवाले से रहा मोहम्मद हाशिम सोलंकी साहब की जिनका ताल्लुक हमारे वो आम सजण उतारूं आऊं साईं अबू बकर खे हितां जे कॉलेज जे शागिर्दनि खे शाबाश थो ॾियां जिन पंहिंजे मौसम खे न विसारे अलासी साले औलाद ॾे त साले जेके वालिदैन आहिनि जेका सुठा वालिदैन उन्हनि खे कॾहिं विसारे नथो सघे। हिते ॿिनि मुक़ररनि ॿिनि रियाज़नि जेका ॻाल्हि कई आहे इहा ॻाल्हि क़ाबिल फ़ख़्रु रियाज़ ख़ासकरी जी तक़रीर खां पोइ साईं प्रोफेसर रियाज़ ख़ासकरी जी तक़रीर खां पोइ गुंजाइश न आहे, हिकु त टाइम न आहे ऐं ॿियो गुंजाइश बि न आहे त साईं ते वधीक ॻाल्हाए सघे। पर आउं फ़क़ति 2 सेकंड में इहा ॻाल्हि करणु चाहियां थो त आउं हैरान आहियां त जॾहिं मलीर में का बि सहूलियत न हुई त साइकिल ते चढ़ी